हलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, व्लॉग स्टार्ट कियो आहे सुबुह जा तक़रीबन 9 था थियनि ऐं सुबुह जो ई असां उथी ऐं पंहिंजे तोते खे ॾिठो आहे त हिनखे दाणो पाणी आहे या न आहे। हा, बाजरी बि पई अथसि ऐं पाणी बि पियो अथसि। अॼुकल्ह बाजरी थोरी थोरी खाइणु लॻो आहे। ओ ईअं ई ॻाल्हाईंदो रहंदो कर। ऐं ॾिसो मुंहिंजी नंढड़ी जेका मिंस आहे उन हिन ते हाउस जो नालो लिखियो आहे, चुचू हाउस। अब आए घर तुंहिंजो थी, ठीकु आहे? ओके दोस्तों, ये ॾिसो हिनखे हिंदाणे खे खाइण जो तरीक़ो, मतिलबु ईअं थधो करे ऐं सभई चमचनि सां खाई सघो था। मिंसा केॾो मज़ो अची वियो, ज़री न बचाई अथई। अरे छा थी करे, अरे माई छा थी करे, ओ पोड़ी। दोस्तों, अॼु असीं वरी कैफ़े कबाइल ते आया आहियूं। इसाम असलम भुट्टे जी गाॾी ऐं अॼु हे दोस्त असांखे मानी खाराईंदो। रोई ॾेखा कीअं रोईंदे अहिड़ी हरकत कयई पोइ असांजी फील्ड में आउट आई तूं। मां ऑलरेडी हाणे आउट थियण दोस्तों, अॼु असां वरी कैफ़े कबाइल ते आया आहियूं ऐं अॼोको असांजो जेको बिल आहे, वेटर आयो न, हिनखे मूं वापसि कयो। हिते जेको मैनेजर आहे न, उहो माशाल्लाह पंहिंजो सिंधी आहे। अच्छा, उहो ॾाढो असांजो ख़्यालु कंदो आहे। ऑर्डर मजो उसको भेजो, उहो ईंदो पोइ तव्हां मानी खाई ॾिसिजो, यादि कंदव। अॼोकी जेका मानी आहे, जेको बिल आहे, दोस्त भरींदो नवीद कुरैशी। असां वेठा आहियूं तुसां। असलम भुट्टो बि मौजूदु आहे, अची वियो आहे। दोस्त छा थो फील करी? दोस्तों फील ख़ुशी था कयूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मानी खाइण में को रोंदो आहे, खिलंदो आहे। जवान ईअं ॿी ॻाल्हि इहा त आहे सभु अलाह जो। बाक़ी बिल तू ॾींदे साईं है तो चए तो मुझे महीने में 3 खां 4 लख रुपया ख़र्चा महीने में। हा वाह, 3 खां 4 लख हर महीने मुंहिंजो ख़र्चा लख रुपया। हा, उन खां पोइ बसि हाणे मां नथो अल्फाज़ चई सघां। यार हिते ई मुंहिंजो धंधो पाण रहूं गॾु फ्लैटनि में था यार। मुंहिंजी मतिलबु 84-85 हज़ार पघार आहे। 40-45 हज़ार मूंखे फ्लैट जी मसवाड़ ईंदी आहे। ख़ुदा जो कसम खणी चवां थो, मां ज़ोर भरे मतिलबु ख़र्च कंदो आहियां। गाॾी जो पेट्रोल, हेॾां होॾां संगत, मुंहिंजी इहा पघार ख़तमु न थींदी आहे। मां हे त वॾी हामद हाणे त मुंहिंजो 3 खां 4 लख रुपया महीने जो ख़र्चु आहे, लेकिन हिनखे इहा ख़बर ई न आहे त मुंहिंजे घर जो ख़र्चु जेको आहे 5 खां 6 लख रुपया आहे। तव्हांखे आहे बाबा ॿाहिरि मुल्कनि जी कमाई, ठीकु आहे। तव्हांजा माशाल्लाह सां फर्ज़ंद पुट आहिनि, अलाह सां हुनखे हयाती ॾिए, त उहे ॿाहिरि मुल्क मूं तव्हांखे डॉलर था मोकिलनि। मूंखे डॉलर मोकिलण वारो केरु बि न आहे, मां पाण ई कमाइण वारो आहियां। तस्वीर अल्हम्दुलिल्लाह। हाणे हीअ वीडियो वञे त टैक्स केॾी लॻे हिन ते, ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा त इन पघार इन्हनि पैसनि में मुंहिंजो पुटु नंढो आर्मी पब्लिक स्कूल पिंडी में पढ़े थो पियो। हाणे मां पंहिंजे लाइ तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजा 2 पुट आहिनि, हिकिड़ी नंढड़ी न्याणी आहे। ॿई मुंहिंजा वॾा पुट आहिनि। हिकिड़ो क्लास मैट्रिक में आहे, क्लास 8 में आहे। ऐं सुठो खाइण पीअण जे हवाले सां मुंहिंजो महीने जो ख़र्चु जेको आहे, मां सच थो ॿुधायां, 70-75 एतिरो ई आहे, इन खां मथे न आहे, हा न। ऐं सुठो खाईंदा पीअंदा आहियूं। 70 असां 3 भाती आहियूं, तव्हां जेको आहे 5 भाती आहे। 5 भाती हो, असां 3 आहियूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांजा ॿार बि आहिनि, मुंहिंजा बि जेतिरा तव्हांखे ॿार आहिनि ओतिरा ई मुंहिंजा आहिनि ॿार, ठीकु आहे। पर मुंहिंजो घर रेंट ते आहे। 15,000 डेली, 15,000 डेली पेट्रोल जो आहे मुंहिंजो। 15,000 डेली जे हिसाब सां पर डे जा 15,000 डेली पेट्रोल आहे। तक़रीबन उन सां मेंटेनेंस गाॾी मिलाए करे न 15,000 डेली तुंहिंजो पेट्रोल आहे। तूं होॾे वेंदो आहियां, चाइना टाउन वेंदो ई आहे। चाइना टाउन घणे लीटर आहे? न तूं वेंदो काॾे? तव्हां महसूस कयो त घणो खाई सघे। बेरिया टाउन खां कल्टस 15,000 पेट्रोल खाईंदी। 15,000 न, 15,000 यार हिकिड़ी ॻाल्हि थो करी यार, हिकिड़ी ॻाल्हि थो करी यार। 15,000 डेली, 15,000 डेली, 15,000 डेली पर मंथ जेको आहे सो 45,000 मुंहिंजो फ्यूल जो ख़र्च थी वियो। असां बस कई वाह। उन खां पोइ मेंटेनेंस लाज़मी आहे, कॾहिं टायर पंचर आहे, घटि में घटि एटलीस्ट 15,000 जेको आहे उनजा ॿधोसि। टायर पंचर 15,000, ठीकु आहे। 15 ओनली 15,000, ठीकु आहे। हे तो चवे त मुंहिंजो 1,500 रुपया डेली हितां खां भेरिया ताईं ख़र्चु आहे, 1,500 जो। हिन नवाब साहब खे इहा ख़बर ई न आहे त हाणे मां एजाज़ जॾहिं आयासीं त मां तोखे छा चयो त 1,500 जो पेट्रोल मां कल्ह विझरायो, 1,000 रुपये मां हाणे विझरायो आहे। त माना त असां न बैरिया टाउन था वञूं
नकारींदा वञूं तॾहिं बि असांजो 1500 खां 2000 डेली जो पेट्रोल डेली जो आहे। भाऊ जी इंजन ख़राब हूंदी तॾहिं इहो भाऊ सां प्रॉब्लम अचे थो मूंखे लॻे थो भाऊ जी न भाऊ जी गाड़ी जी भाऊ जी गाड़ी सॉरी भाऊ जी गाड़ी जी जेको ख़र्चु आहे मुंहिंजो लाइफ स्टाइल आहे उनमें तव्हांखे लॻो आहे त मां कंजूसी थो कयां न या न न न करे कॾहिं इहो लॻो आहे त ईअं लॻंदो आहे मां 4-5 लख महीनो मुंहिंजो ख़र्चु आहे बिल्कुलु पर 80 खां मथे टपियो ई न आहे। दोस्त मुंहिंजो बि इहो ई ख़र्चो अथई। दोस्त हाणे तव्हां सभिनि जेके बि आहियो दोस्त हलासीं तव्हां गंज तव्हांखे सभिनि घर पंहिंजा आहिनि मुंहिंजो घर रेंट ते आहे ठीकु यार आहे रेंट घणो आहे? रेंट उन सां मिलाए 10,000 12,000 12,000 कीअं रेंट आहे 12,000 खां भाईजान मथे आहे तव्हां हिसाब कयो यार। कैलकुलेट कयो अरे यार बिल त हर को ॾींदो आहे न स्विगी गैस लाइट ट्यूब हे हो हर को ॾींदो आहे। उनखे हूंदे मुंहिंजो 70-80 हज़ार उन ई हूंदे बस ॿुधे ई सम्झो। सभु 80 बहरहाल असांजो हल 90 हिन जो यार लख रुपयो असां ब्रांडेड पाईंदा आहियूं रब जी महिरबानी आहे ब्रांडेड लटा कपिड़ा अधो ब्रांडेड पाईंदो आहे ब्रांडेड कपिड़ा ॾिसूं भला चेक कयूं न ॾिसो ॻाल्हि न, इहा आहे त ॾिसी था वठो। बिल्कुलु ईअं ई आहे हींअर बि अलहमदुलिल्लाह ब्रांडेड पातल आहिनि दोस्त इहो छा आहे इहो कहिड़ो स्टाइल आहे यार मानी अची वई आहे ऐं हमेशह वांगुरु असलम भुट्टो स्टार्ट कंदो आहे हे प्लेट ऐं असांखे हिन जे जेको मटन उहो इलाही टेस्टी लॻंदो आहे रायतो ऐं सलाद बारे पियो आहे। ओके चलो भाई स्टार्ट कयो। अलाह साईं ईअं ई प्यारा प्यारा दोस्त अहिड़ा दोस्त ॾे ऐं ईअं ई असांखे मानी खाराईंदा रहनि। मानी अलाह जी आहे मानी अलाह जी आहे मानी खाई विया आहियूं दोस्त वेठा आहिनि। अबा इहो कोल्ड ड्रिंक पियो न हले थो न बेफ़िक्र थी न कोल्ड ड्रिंक पी अबा नवी त पी आहे नसीं हूअं पीअंदो आहे पर अॼु अरे पंहिंजो अथई पंहिंजी तव्हांजो अथई ख़्यालु थो कयां अॼु मां नथो पियां कोल्ड ड्रिंक न पीअंदे तव्हांजो ख़्यालु थो कयां बस तूं पंहिंजो सम्झी पी न न दोस्तो बिल अची वियो आहे ऐं हमेशह वांगुरु बिल मां ई ॾिसंदो आहे ऐं ॾिसंदो आहे दोस्तो 3,774 उहो ई बिल आहे 3,774 ऐं हे ॾिसो दोस्तो ॾे केरु थो असांजो प्यारो दोस्त आहे ऐं हमेशह असांखे सुठे सुठे होटलनि ते बीहारींदो आहे। नवीद मूंसां गॾु ई रहंदो आहे पाड़े में हे बिल हुनजे हवाले आहे। दोस्तो हे रू मुंहिंजे हवाले कंदा आहिनि बिल बाक़ी कुल पीरा ख़ैर सम्झो था इहा ॻाल्हि आहे असल में दोस्त आहे असांजो सिर्फ़ु पढ़ंदो आहे इमरान भाई शुरूआत पढ़ंदो मां आहियां बाक़ी बिल हे ॾींदा आहिनि। हा सिर्फ़ु पढ़णु हिन जी ड्यूटी आहे सिर्फ़ु पढ़णु ऐं खाइणु बाक़ी कमु नीट एंड क्लीन। अॼु ॾिसो बाक़ी कमु कंहिंजो आहे ॾिसूं दादा दोस्तो हे ॾिसो ॻाल्हियूं त वॾियूं पियो करे 4-4 लख 15-15 हज़ार हिकिड़े ॾींहं में बिल अॼु हिन स्टाइल ॾिसो पैसनि ॾियण जो। यार मां तव्हांखे चयो त भैया ढेटीअ मुंहिंजो ख़राबु थी पियो आहे भैया ढेटीअ मुंहिंजो ख़राबु थी पियो आहे भैया ढेटीअ मुंहिंजो ख़राबु थी पियो आहे चेक मूं हींअर यार कहिड़ो बैंक जो टाइम आयो चेक कैश थींदो हींअर दोस्तो ॾींदो हे ई पर ॾिसजो हाणे नमूना हिन ॾिसजो नवीद जो 3-4 लख घर जो ख़र्चु आहे 4,000 ते तव्हां खिलो था। न उहो त मूंखे ख़बर आहे मज़ाक थो करे दोस्त अहिड़ी दोस्त हाणे मां जेकी जुमला चयो तूं न दोस्त तूं बर्दाश्त न कंदे इन करे तूं बिल ॾेई छॾ भलो मां तव्हांजा जुमला शुरूआत में आख़िर में बर्दाश्त त कया न यार हे भाईजान ने थोरो कैमरा कयो हे भाईजान खे मां माशाल्लाह तव्हां 6 महीनो आहे ईअं वेठो थो ॿुधां ऐं बर्दाश्त ई कयां खाराईंदो आहे न बसि हाणे उहो व्यूअर सम्झनि था वधीक न असां वटि वीडियो पयूं आहिनि सभु जेके बिल ॾींदो आहे असलम ॾींदो आहे एजाज़ ॾींदो आहे अॼु पहिरियों दफ़ो असांजो दोस्त ॾे थो ॾिसूं फेस ॾिसो दोस्तो सम्झी वञो था सम्झी वञो भाऊ दोस्तो फेस ॾिसी सम्झी वञो हे बिल हथ ई पियो अथसि अबा हे भला छा कयूं हाणे ॿुधाए ॾियणो आहे न आहे ॾियणो अब हाणे आहे त तव्हांजो पोइ हाणे जीअं चवंदो को मसलो मां फेराए विझांसि हिन में वरी हल हिन में बि ॾियोसि भली तव्हां ई ॾियोसि दोस्त चयो त बिल मां थो ॾियां ठीकु आहे त तव्हां ॾियो इहो हथनि जो क्लोज़ अप वटि हथ हिन ॾकनि मां हाणे न कढंदुसि हाणे न कढंदुसि मूंखे इहा ई वीडियो खपे थी हाणे मां न कढंदुसि छा न कढंदे पैसा पैसा न कढंदे न कढंदुसि हथ ॾकंदा न हो चए थो हथ ॾकनि चए थो मां पैसा न कढी सघंदुमि हथ ॾकंदा उहो को मसइलो न आहे असांजा हथ ॾकनि कोन था असां विझंदासीं असां खीसे में मशहूरु आहे खीसे में असां हथ विझंदासीं ॿियो हिन दोस्त जा कमेंट ॾाढा लाज़मी आहिनि एजाज़ बुर्ड़े जा एजाज़ बुर्ड़ा साहिबु अॼु छा फील कयो अथई यार मां नथो चवणु चाहियां बसि नथो चवणु चाहे यार तुंहिंजे लाइ न चई ॾिस लफ़्ज़ ई न चई यार अञा मुंहिंजे लाइ छा चवंदो हेॾो मां साफ़ सिधो माण्हू अञा मुंहिंजे लाइ चवंदा मां रिकॉर्ड पियो थिए यार रिकॉर्ड पियो थिए हल भला कारे हलां जल्दी कर होॾे किचन बि आहे दोराईंदे ई था दोस्तो हे बिल
ॾिसो हथ ॾके थो अॻिते पोइ हथ थिए थो दोस्तों इमरान भाई हाणे हिसाब किताब कंदो त बिल सही आयो आहे या न सिर्फ पढ़ंदो यार मां पढ़ी वरी ॿिए जे हवाले करे छॾींदो आहे दोस्त मां सम्झो था न भाई अहिड़ा कुरैशी ॾिठा जवान सां पोइ खीसे हथ विधई वरी कढे त टियों दफ़ो ख़ारिश थी थिएसि इहा मूंखे वीडियो खपे थी इहा ई वीडियो खपे थी कढे थो वरी विझे थो खीसे में दोस्त हाणे ईअं न कर हे बिल हिते रख गणे छो तो गणे ले ने आख़िर दोस्त रोई रोई पैसनि को मोकिलायो टे दफ़ा त गणिया थी हाणे बस करे यार भुट्टा साहब अॼु छा फील कयो अथई अॼु जेको स्क्रिप्ट जेको एजाज़ जोड़ियो हो न ऐं उनखे वरी तूं जेको फाइनल कयो आहे इहो साबित थी वियो त तूं वॾो डायरेक्टर वञे दोस्तो फाइनली बिल नवीद ॾेई छॾियो आहे मज़ाक पिया कयूं बहरहाल को मसइलो कोन्हे दोस्तनि में ई थींदो आहे अॼु नवीद वारो नवीद बिल ॾिनो आख़िरी जुमिलो चई इहो वाइंड अप कंदासीं त दुनिया ॾिठो त अॼु ॾांद खे ॾुधोसीं भुट्टा साहब छा पियो चए साईं मां 15-20 ॾींहंनि खां मूंखे निंड न पई अचे अॼु हिन मूंखे मानी खाराई आहे ऐं मां वॾे सुकून सां निंड कंदुसि भाई चए तव्हां साईं मां असल में छा आहे जो हिकिड़ी एल्प जी गोरी खाईंदो हुअसि सुम्हण लाइ अॼु नवीद मानी खाराई आहे अॼु विदाउट टेबलेट मां सुम्हंदुसि दोस्त हिन में अगरि दोस्त ख़ुशि था थियनि त असां असां सां बैंक ते या एटीएम ते छा खणी आई आहे हे छा आहे पिंक अरे तुंहिंजी ड्रेस बि पिंक हैं ॿुधियो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत ख़तम थी थिए उन में तोखे कहिड़ो फ़ाइदो अगरि ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान जी हुकूमत हुजे या पीपल्स पार्टी जी हुजे या मौलाना साहब जी हुजे या शहबाज साहब जी हुजे ॻाल्हि इहा आहे चवण जी त जेको मुल्क खे सही हलाए मुल्क मां महांगाई ते कंट्रोल करे ऐं मुल्क में रेवेन्यू हुजे ग़रीब माण्हू पंहिंजी मज़दूरीअ में ख़ुशि हुजे उनजे लाइ मज़दूरी जा मौक़ा हुजनि मां सम्झां थो उन जे लाइ ऐं गवर्नमेंट मुलाज़िमीन जी पघारूं जेको सही माना में वधाए ऐं उन जे लाइ आहे त ग़रीब माण्हू ख़ुशहाल हूंदो उन जी हुकूमत हलणु घुरिजे इहो ॿी शादी थो करे मां ख़बर पई अमा ॻाल्हि ॿुधो हे मार्केट में ॻाल्हि थी त अहमद में ॿी शादी थो करे ख़बर पई अथव न यार बीठो अब मां बि ॿुधियो आहे ॻाल्हि ॿुधी तूं इहे 6 साल छॾींदो कर सम्झी न ॿी शादी थो करे या 5 शादी थो करे या 3 शादी थो करे उहो सोचियो अथई ॻाल्हि कॾहिं इहा आहे सोचियो अथई न मां इन तरफ़ सोचियो आहे ऐं न मूंखे करणी आहे ऐं न ई वरी जेकॾहिं का अहिड़ी आहे त ॿुधायो पोइ वठी ॾियो इलाही ॾे इलाही हाणे ईअं हरू भरू ईअं कचिरो माल बहरहाल तूं एग्री त आई न कंदे न न यार वरी तो चए एग्री सम्झी यार चए तो तव्हां त ॿुधायो मां पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशि आहियां घुमां थो फिरां थो उथां थो वेहां थो खावां थो ॻाल्हायां थो सुम्हां थो आराम सां निंड कयां थो सुबुह जो सवेल अल्हम्दुलिल्लाह उथां थो मुंहिंजी ज़िंदगी में अज़ाब ॿियो छो था मोकिलियो यार माना मीडिया में इंतिहाई शरीफ़ माण्हू ॾिठो आहे मां यार छो हाँ त छा मतलब मां हिन जो को अफेयर न ॾिठो आहे ऐं पुछां थो ॿी शादी जो त बि चए थो मां ख़ुशि आहे छो कयां हाणे ॻाल्हि इहा आहे त तूं शुरूआति कई त इमरान ख़ान जी हुकूमत वञे थी हा ऐं फिरी फिरी शो शो आई त अहमद मेमण ॿी शादी थो करे मूंखे ख़बर पई उहो बि छो आयो आहे न शो शो न ॻाल्हि इहा आहे त ॾिसो मुल्क में सिर्फ़ु महांगाई जेको आहे उहो मैटर न आहे मैटर इहो आहे त दुनिया जे नक्शे में पाकिस्तान मुल्क जी हिकिड़ी इज़त हुजे हिकिड़ो वक़ार हुजे हिकिड़ो भरम हुजे हाणे ॾिसो न सॼो टोलो मिली पैसनि जे ज़ोर ते हिकिड़े इलेक्टेड वज़ीर आज़म खे हटाइनि था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुर्सी ते पाण अचनि माना तुंहिंजी नज़र में इहो माना ग़लति थो थिए ग़लति थो थिए बी भला ऐं मां तुंहिंजी नज़र में छा थो थिए असल में मां सवेल जेका ॻाल्हि कई त मुल्क जे लाइ उहो ई माण्हू सुठो हूंदो आहे जेको ग़रीब माण्हूअ जो ख़्यालु रखे मतिलबु ग़रीब जो ख़्यालु रखे मतिलबु मुल्क में मज़दूरी जा नौकरियुनि जा मौक़ा एतिरा पैदा करे जो हर माण्हू किथे पंहिंजी महिनत मज़दूरी कंदो रहे ऐं ॿियो महांगाई जेका स्पीड सां वधे थी हर महीने वञ सौदो वठण त रेट चेंज थींदा था वञनि इन ते कंट्रोल्ड हुजे गवर्नमेंट जो सम्झो न ॻाल्हि इहा आहे ॿी ॻाल्हि कान्हे का छो त मुल्क में रेवेन्यू कोन्हे मुल्क मां वांदो जेकॾहिं वेठो हूंदुसि न त पोइ मुंहिंजे दिमाग़ में हज़ारे ख़्याल ईंदा
पोइ मां माण्हुनि खे हीअं चवंदो हूअं चवंदो, पर जेकॾहिं मां महिनत मज़दूरी में लॻो पियो हूंदुसि न हा त मूंखे न सियासत वणंदी न छा, मूंखे पंहिंजे बचनि जी रोज़ी वणंदी। ॻाल्हि इहा आहे। सही सही माना माण्हू बिज़ी हुजे कमाए करे। अरे यार ये भुट्टो सां बिज़ी लॻो पियो आहे। अबा इहो कंहिंसां थो ॻाल्हाए, असां ॾिसूं कंहिंसां थो ॻाल्हाए। हा नई गोरी पाती अथसि, गोरी हर कलाक खां हिकिड़ी नई छोकिरी कम इनबॉक्स। यार भुट्टा साहब तो ते वॾा आरोप आहिनि। हा अदा ॻाल्हि आहे त हर कंहिंजो नसीबु आहे। अब वो तो नसीब अपना अपना। यार पोइ तोखे माना फील न थींदो आहे त यार मां ईअं छो कयो, छा कुझु करी हा छा कयां? को अफेयर वफेयर करी हा। अफेयर वेफेयर कबो न आहे, थींदो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त मूंखे न थियो। मुंहिंजो हिन तरफ़ तवजो कोन्हे, मुंहिंजी सॼी तवजो पंहिंजे कम जे तरफ़ हुई। ऐं ॿियो ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन दौर में हिन वक़्तु जेतिरा पैसा असां कमायूं था उन पैसनि में हिकिड़ी ज़ाल ॿ ॿार पालणु मुश्किल आहिनि। हींअर गवर्नमेंट चयो त जंहिंजी बि 40,000 सैलरी आहे उहा बि शादी करे, छो जो लेडीज़ जो अंग इलाही वधी वियो आहे ऐं वीचारियूं घरनि में एजड थींदियूं पियूं आहिनि छोकिरियूं। बाबा गवर्नमेंट शादी कराए बि ऐं उनजो अलाउंस बि ॾिए न। ॿी दुनिया में त भई पूरी आउट ऑफ पाकिस्तान सोशल सिक्योरिटी अलाउंस बि मिले थो। हिते कंहिंखे मिले थो सोशल सिक्योरिटी अलाउंस? तो ख़बर आहे छा आहे? न मूंखे इहा ख़बर न आहे, ॿुधायो। हर माण्हू खे सोशल सिक्योरिटी अलाउंस मिलंदो आहे ऐं जेतिरा ॿार पैदा कंदे उन्हनि जी तालीम फ्री हूंदी आहे, उन्हनि जो अलाउंस मिलंदा आहिनि। यार हाणे इहो किथे मिलंदो हिते पंहिंजे? हा त पोइ बाक़ी गवर्नमेंट इहो ऐलान किथां थी करे? हे दोस्त हे ॾिस ऐलान करे छॾियो अथां। हे दोस्त टे शादियूं कयूं वेठा आहिनि, हे ॾिस हिननि खे मसलो न आहे। अल्लाह ताला हिननि खे ॾिनो आहे त 3 छा 4 कनि। मां ख़ुशि आहियां, मां उन्हनि माण्हुनि सां ख़ुशि आहियां जंहिं 3 शादियूं कयूं या 4 कयूं। अल्लाह उन्हनि खे ॾिनो आहे। यार तू थी सघे थो त हिननि जी शादियुनि से करण सां वक़्तु खुलियो हुजे। पर चवंदा आहिनि की उहो वण ई न जंहिंखे वाह न लॻो हुजे तोखे न लॻो। वाह त हाणे इहा दुनिया में कान्हे का कि वाह कोन लॻो आहे, उहो वण कोन्हे को। पर ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी शादी जी तरफ़ हिननि तरफ़ ख़्याल ई कोन्हे। वाह त लॻो न, न वाह कोन लॻो आहे। और ये फिरी थो ने भाई वाह बि न लॻो अथसि। साईं बसि वो एॾी गर्मी आहे जो वण ई कोन थो लुॾे। अब न वण ते ॻाल्हि ख़तमु था कयूं, हे विच में ॿी ॻाल्हि करे वरी गर्मी अची वई आहे। गर्मी जे हिसाब सां वरी मां सोचियो त टी शर्टूं वठां। सो टी शर्टूं दोस्त ये दिखाना इसको खोल कर थोड़ा। सो हे 2 टी शर्टूं मूंखे त सम्झ में अचनि थियूं, मां चयो तव्हां सां बि शेयर कयां। हिकिड़ी ये टी शर्ट आहे ऐं चाइना स्टफ में आहे लार्ज, ऐं और दूसरी ये है, ये भी ज़रा दिखा देना। ॿी ही आहे, हे मुंहिंजो दोस्त ई आहे, पुराणो दोस्त आहे, मोबाइल जो कमु कंदो, वरी अॼुकल्ह पंहिंजो दुकानु खोलियो त सुठो ज़बरदस्त कमु ऐं सुठो माल आहे हिन वटि। हे जोर चौरंगी ते इहा हिन शर्टूं ॾाढियूं भलियूं आहिनि। हे दोस्तो लीलन में आहे, मूंखे हे कलर बि सुठो लॻो। सो तव्हां बि कमेंट करे ॿुधाइजो त हे सही आहे कलर या न आहे। कपिड़ो ॾाढो सॉफ्ट नरम कपिड़ो आहे ऐं हे बि माना नरम कपिड़ो आहे सफ़ा। सो हे 2 फ़िलहाल मूंखे सम्झ में आयूं आहिनि। ऐं हे मुंहिंजे दोस्त जो दुकानु आहे ऐं जीअं आयासीं त ॿिली सुती पई आहे रस्ते में। असां हिनखे सुम्हण ई ॾिनोसीं ऐं अंदरि हलिया वियासीं। मिनसा जी ही भला छा कहिड़ी फैक्ट्री ठाही अथई, कहिड़ी मिल मों हे ठाहिया थी बॉल? ये बॉल इसके लिए क्योंकि मैं इसको फूल बनाई फिर अब कीअं में ठाहिया थी, कंहिं में ठाहिया अथई? मेहनत थी ठाहे। हिन में कीअं माना ठाहे ॾेखार ॾिसूं कीअं थी ठाहे। हे ॾिसो। हल ठाहे ॾेखार। भाई भी ठाहे दिखाने में हे आहे छा? हे तो अटो? काथे अटो? और हे ठाहे ॾेखार ॾिसूं हिकिड़ो ठाह। हे हाँ, दिसियो दिसियो हा मथे कर ॾिसां, मां बि ठाहियां। हे है ना हा हे ठीकु आहे। ये कबा ईअं कबो आहे, ठीकु आहे। बीजो हा ठीकु आहे। हाणे हीअं कीअं ठही वियो, हीअं कीअं ठही वियो? माने अड़े कॾी ॾिसां, अड़े हा ईअं ठही वियो। वाह ज़बरदस्त डिज़ाइन ठही थी। अरे ओ तुंहिंजो चुचू हेठि थो घुमे। चुचू चुचू आज़ादु थियो, हेॾे अच हेॾे अच। वॾो ख़ुशि लॻो पियो त चुचू। चुचू मानी खाधी अथई? हा मानी खाधी अथई? ॿुधा मानी खाधी अथई? मिनसा हिन मानी खाधी आहे? जी छा खाधो अथई? है ना सेलेक सेरेलेक खाधी अथई? ॿियो छा छा खाईंदो आहे? बियो बिस्किट केक बियो सब कुछ सभु कुझु खाईंदो आहे? हा। अरे कंहिंजो बानरो आहे? ये मांजा पर ये मुझे दिया कीअं तुंहिंजो कीअं थी वियो पोइ? इते नाम किने लिखा हुआ दिस ॾिसां नाम कंहिंजो लिखियलु आहे, चए थी नालो नालो लिखियलु आहे मिनसा। हिकिड़ो मिंट हाणे मूंखे लॻे थो वठी हो आयो तो पंहिंजो नालो लिखी छॾियो आहे।
मुझे पैसा भी आया है इनमें पैसा कितना है? मुझे और पराए पैसा दी कब्जो अब्बा ये जूता सच्ची नहीं बता पापा हाल तू बे 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 ए मिनसा जा घणा पैसा ने में अंदर 10 रुपया बस डेढ़ तो ना मुझे एकड़ो विधाई ना नोट बस एक छो महीने के बाद विदा अपन हाँ, अपन दूर, दूर, एक ही दूर। बात बता हां अपन इन्हें पैसा ना विदा इनमें पत्थर एंड मम्मा सामने वो बड़ी पत्थर में दियो खा मां लिया आने दो ता पत्थर में दई हाँ पत्थर यूं पर- खा ली थी हम करे हलो बियो बियो हल वाला मुझे सामू पैसा विझो ॾिसूं मुझे सामू पैसा विझो हा पक अरे चिंता सजेस त चिंबड़त न बाबे जो बाबे जो पैसा ॾिसूं पर ये मुझे देनी हा मिनसा पैसा दी वो विझे वीडियो के बाद मुझे दीना हा तो कहिड़ी दम विझ ॾिसां अरे ये तो हलिया गायब थी गया